चङनि तनाज़नि वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला इमरान ख़ान खे जवाब ॾींदे चयो आहे। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त वाक़े बाद पीटीआई जो इख़्तियार कयल रस्तो तबाहीअ जो रस्तो आहे। ही फितनो इक़्तिदार जी हवस में मुल्क खे तबाह करणु चाहे थो। संदसि चवणु आहे इमरान ख़ान ते हमिलो सिधो सओ मज़हबी इंतिहा पसंदीअ जो केस आहे। दावा सां चवां थो त इमरान ख़ान खे 4 गोलियूं न लॻियूं आहिनि। हमले आवर बि 2 न पर 1 हो। वाक़े जी पल पल जी रिकॉर्डिंग मौजूद आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला इमरान ख़ान खे जवाब ॾिनो आहे। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो आहे त वाक़े बाद पीटीआई जो इख़्तियार कयल रस्तो तबाहीअ जो रस्तो आहे। ही फितनो इक़्तिदार जी हवस में मुल्क खे तबाह करणु चाहे थो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। संदसि इहो चवणु आहे त इमरान ख़ान ते हमिलो सिधो सओ मज़हबी इंतिहा पसंदी जो केस आहे। दावा सां चवां थो त इमरान ख़ान खे 4 गोलियूं न लॻियूं आहिनि। हमले आवर बि 2 न पर 1 ई हो। संदसि चवणु आहे वाक़े जी पल पल जी रिकॉर्डिंग मौजूद आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला इमरान ख़ान खे जवाब ॾिनो आहे।